सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, माया मां जो पंहिंजो मेज़बान आसिफ सियाल अव्हां खे कयां पियो भली कार पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। जिथे बि हूंदा ख़ुशो आबाद हूंदा ऐं अल्लाह साईं अव्हां खे खोड़ सारियूं ख़ुशियूं नसीब करे ऐं इहा ई दुआ हूंदी आहे अव्हां जे लाइ, असांजे लाइ बि दुआ कंदा कयो कि असां बि ईअं अव्हां जे लाइ जॾहिं बि स्क्रीन ते अचूं त ईअं इहा ई ख़ुशी, इहा ई जेको आहे सो चाहत अव्हां जे लाइ, इहा ई मुहबत तव्हांजे लाइ असांजे दिलि में रहे ऐं ईअं ई असांजा प्रोग्राम जारी ऐं सारी रहनि। अच्छा व्यूअर्स, असां जेको आहे सो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं कि अॼुकल्ह जेको आहे सो जेन्युइन हिकिड़ो इशू जेको कराची में ख़ासि करे तव्हां ॾिसंदा हूंदो त थोरो घणो लेट पिया थी वञूं। हाणे रोज़ लेट थियूं पिया, कल्ह खां मतिलबु ईअं लेट वारो ईअं थियो आहे कि सॼो कराची ईअं लॻो पियो आहे कि बिल्कुलु खोटिरियल आहे, रोड उखड़ियल लॻा पिया आहिनि। जिथां वञो जेको आहे सो कंस्ट्रक्शन किथे हले पई, किथे हलंदे हलंदे बीह रही आहे। सो हलंदे हलंदे जेका बीह रही आहे ऐं उनखां पोइ वरी इलेक्शन जेको आहे सो आहे, मूंखे ईअं लॻे थो जिते बीह रही आहे ऐं उते जेको आहे सो इलेक्शन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे चूंडनि खां पोइ कम थींदा, तेसीं ताईं जेको आहे सो चवंदा आहिनि न प्रोग्राम वड़ गया आहे। हीअं जेको आहे सो देरि थिए पई, हर को ॾिसां पियो इंडिविजुअल जेको बि माण्हू अचे पियो, सॼो मतिलबु जेको आहे सो घर पुॼे पियो त मिटी मिटी लॻो पियो आहे ऐं जेकॾहिं ऑफिस वञे पियो त अनफ्रेश आहे ऐं लेट जेको आहे सो पुॼे पियो। सो जॾहिं बि हाणे जेको आहे सो इहो कराची जो जेके रस्ता जेके बि आहिनि इहे ईअं हलंदा रहंदा। सो जेको ऑफिस वञे पियो, कंहिं जॉब सां वञे पियो त उनखे पंहिंजे टाइमिंग खे हाणे असां बि जीअं डिसाइड कयो आहे कि टाइम अहिड़ो मतिलबु सेट कजे जीअं पंहिंजो रेगुलर बिल्कुलु प्रोग्राम जेको आहे सो टाइम ते स्टार्ट थिए। सो बहरहाल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं कि असांजे प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स जो नालो ई काफ़ी आहे। GFS बिल्डर्स जो प्रोजेक्ट नॉर्थ टाउन रेजिडेंसी फेज़ 4 आसान महाना क़िस्तुनि ते पंहिंजो घर हासिलु कयो, पंहिंजो घर हासिलु कयो। GFS बिल्डर्स चए थो इहो कि जेको 35 लख जो जेको प्लाट आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 26 लखनि में, सो बि आसान क़िस्तुनि ते। हर कंहिंखे मतिलबु घुरिजे थो पंहिंजो घर, हर को चाहे थो त मां रेंट जे किराए जे घरनि मां हाणे निकिरां, छो जो बिजली जा बिल जो एतिरा था अचनि जो माण्हू खाए पीए या जेको आहे सो पंहिंजे ॿारनि जी स्कूलिंग जो करे ख़्यालु या बिजली जा बिल जेको आहे सो पे करे। उन खां पोइ बिजली खां पोइ हाणे गैस वारा बि एक्टिव थी विया आहिनि, अहिड़ा एक्टिव थिया आहिनि जो चवनि पिया कि 200% जेको आहे सो गैस बि वधाए छॾी अथनि। हाणे माण्हू जेको आहे सो हिकु त जेको ख़ुराक वठी अचनि उहो ॾुखियो थी वियो, हाणे उहा ख़ुराक जेकॾहिं पचाइनि उहो बि अञा वधीक उन्हनि जे लाइ चैलेंजिंग थी वियो। सो हाणे ग़रीब तबाह थिए, सो ग़रीब तबाह थिए त पोइ हाणे तव्हांखे पंहिंजी जेको आहे सो हिकमत अमली अहिड़ी तयारु कयो जो जेको आहे सो पंहिंजे ॿारनि जो सुखु थी सघे। उनजो जेको सो हे मेन जेको पंहिंजो घरु आहे न, पंहिंजो घरु चवंदा आहिनि नेमत आहे ऐं जेको आहे सो हिन में बरकत बि आहे। उन में जेको आहे सो तव्हां पंहिंजो जेकर घरु वठो था तव्हां किरायनि मां खफ़नि मां, रुगो किराए जो घरु जेको आहे सो सिर्फ़ु मैटर कोन थो करे, पर किराए जे घर में रहण खां पोइ मालिक मकान जो एटीट्यूड ईअं हूंदो आहे, जंहिंखां पुछो किराए बाबा किराए जो जेको आहे सो घर में रहां थो, उन में मालिक मकान एतिरो त जेको आहे सो माण्हुनि खे परेशान करे पियो। उनखे जॾहिं साल एंड थो थिए ऐं जेको आहे सो पोइ चवनि था त माना वधाए, सो पोइ वरी 2000 ॿ हज़ार किथे मथे मिलंदो न ख़बर आहे त हुनखे चवंदो गेट आउट फ्रॉम माई होम। सो ऐं उनजे लाइ वॾो चैलेंज हूंदो आहे, शिफ्टिंग वरी वॾो मसइलो। सो हिन जे करे इन्हनि शयुनि खां तमामु शयुनि खां जेकॾहिं बचणु चाहियो पिया त GFS बिल्डर्स जेका हे ऑफर तव्हांखे ॾिए पियो, भले छो ई न तव्हां 80 गज़ जो प्लाट, 120 गज़ जो प्लाट बि आहे पर 80 गज़ जो प्लाट बि आहे ऐं तव्हांखे सेविंग पंहिंजी इजाज़त ॾिए पई त महिरबानी करे पंहिंजो घरु हासिलु कयो, पंहिंजे प्लाट हासिलु कयो। थोरो टुकड़ो बि किथे ज़मीन जो मिले पियो, पंहिंजी सेविंग जेको आहे सो बजाए हिन जे किथे खपी वञे बि त उहो कंहिं अहिड़ी जॻह ते इन्वेस्ट कयो जेको तव्हांखे तव्हांजे ॿारनि खे फ़ाइदो ॾिए। ऐं ॿी ॻाल्हि, सीउ केतिरो लॻो पियो आहे, थधि केतिरी लॻी पिया आहे, सभु को दाऊं थो करे, खंगी थकिजी पियो आहे ऐं खंघि जेका आहे सो ज़ुकाम जेको आहे किथे माण्हू 2-3 वेठा आहिनि, हिकु त मुनासिब बि न आहे उते उन्हनि जे साम्हूं खंघणु, उन्हनि जे साम्हूं जेको आहे सो निछ ॾियणु। त
उन खां बचण जे लाइ बहितर न आहे त माण्हू अहिड़ो कुझु जेको आहे सो करे जंहिंसां जेको आहे सो इन तकलीफ़ खां बि बची वञे ऐं कोविड खां पोइ इंसान जो दुश्मन थी वियो आहे जेको खंघे थो उहो माना सम्झो की तव्हां दोस्त दुश्मन करे त छॾियो था उहो तव्हां खां भॼे थो सो जेको आहे सो इहो इन जेको आहे सो कैफ़ियत खां इन जेको आहे माहौल खां जेकॾहिं चओ था सिक्योर रहां दोस्त जेको आहे सो परेशान न थियनि त बहितर आहे करशी जो जौहर जो शांदा पंहिंजी लाइफ में एड करे छॾियो करशी जो जौहर जो शांदा जेको आहे सो नेचुरल जड़ी ॿूटियूं जेके आहिनि उन्हनि मां तयारु थिए सुझंदो आहे जेको पाकिस्तानी प्रोडक्ट वॾी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तानी प्रोडक्ट आहे इहो न सिर्फ़ु तव्हांजे गले खे जेको आहे सो राहत ॾिए पियो सुकून ॾिए पियो तव्हांजी पेन खे घटि पियो करे पर हिकिड़ी इन जी रिफ्रेशिंग माना जेका साहु खणो पिया न उन में बि जेको आहे सो तव्हांजी ख़ुशबू ईंदी सो कोशिशि कयो की पंहिंजी जेको आहे सो हे प्रोडक्ट्स हिकु त पाकिस्तानी आहे पूरी दुनिया जी जेका सो मशहूरु प्रोडक्ट बि आहे ऐं सॼी दुनिया में जेको आहे सो इहा जौहर जो शांदा जो नालो आहे ऐं करशी जो जौहर शांदा नालो ई छा आहे ऐं ॿी ॻाल्हि अहम ॻाल्हि इहा आहे की पोलियो वैक्सीनेशन पंहिंजे ॿारनि खे बराए महिरबानी ज़रूरु पीआरियो इनखे जेके सो गवर्नमेंट जे तरफ़ां जेके सो कैंपेन्स हलनि पियूं जेके सो तक़रीबन 4,40,00,000 ॿार जेको आहे सो उन्हनि जो टारगेट आहे उन्हनि खे पोलियो जूं वैक्सीनेशन्स पीआरण जे लाइ जेको आहे सो गवर्नमेंट जेको आहे सो इनिशिएटिव वठंदी अचे पई 8 जनवरी खां 14 जनवरी ताईं इहा जेका आहे सो कैंपेन हलंदी सो महिरबानी करे जेकॾहिं चाहियो पिया तव्हांजो ॿार जेको आहे सो दुनिया जे ॿारनि सां गॾु हले न पर ड्रोड़े त पोइ पोलियो जी वैक्सीनेशन पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु पीआरियो ऐं जेको पोलियो हेल्थ वर्कर अचे पियो इहो सम्झो कि हिकिड़ो मसीहा आहे जेको तव्हांजे घर अचे पियो तव्हांजे दरवाज़े खे नॉक थो करे जेको तव्हांजे ॿार खे सिहत ॾियणु अचे पियो त महिरबानी करे उन सां गॾु उन सां ताउन कयो तव्हांजो महिमान आहे तव्हांजे बच्चनि जी सिहत जे लाइ अचे पियो उन सां ज़रूरु ताउन कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा वैक्सीनेशन जा कतरा ज़रूरु पीआरियो जेके 5 साल जा ॿार या 5 सालनि जे घटि ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जी वैक्सीनेशन ज़रूरु पीआरियो सो असां सभु जेके आहियूं हिते सभिनी खां जंहिंखां पुछूं पिया बाबा तव्हां सभु जेके आहे सो इन ॻाल्हि में एक्टिव लॻा पिया आहिनि छो जो सभिनी खे पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा आहिनि ऐं जेकर तव्हांखे पंहिंजो ॿारु प्यारो ऐं उनजी सिहत प्यारी आहे चओ था त उहो इन पोलियो जहिड़ी माज़ूरी खां बची सघे त पोइ इन जेको आहे सो कम में तव्हांखे शाना बशाना पोलियो हेल्थ वर्कर्स सां गॾु जेको आहे सो ताउन करिणो आहे ऐं पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा कतरा ज़रूरु पीआरणा आहिनि छो जो फ़ैसिलो अहिड़ी करिणो आहे जेकॾहिं अव्हांजे ॿार खे सुभाणे हलणो आहे ड्रोड़णो आहे सो वियोसि इन सां गॾु वठूं था पाण शॉर्ट कमर्शियल ब्रेक मिलूं था हिन ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे कयूं पिया भली कार जीअं त असां वटि जेको आहे सो ऑलरेडी असां थोरो लेट थी वियासीं पर हाणे जेको आहे सो जेको लेट वारो जेको आहे सो गैप आहे उनखे कंदासीं फिल तमामु दिलचस्प महिमाननि सां ऐं दिलचस्प महिमाननि जी कचहरी सां सो तव्हांखे जेको आहे सो मां ॿुधाईंदो हलां जेके असांजे मंच ते हिन स्टूडियो में जेको आहे सो सेट ते जेके मौजूदु आहिनि महिमाननि जी तारो जी तरफ़ हलूं पिया सभ खां पहिरियां मां इंट्रोडक्शन कराईंदुमि मोहम्मद उस्मान साहब उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि सोशल लीगल एक्टिविस्ट बि आहिनि उनखां अलावा सिंध यूथ जेको सो कल्चर इवेंट जेको आहे सो उहे कराईंदा आहिनि स्पीक कराची जो हिकिड़ो जेको आहे सो कैंपेन आहे उन्हनि जी जेको सो अवेयरनेस जो जेको आहे सो आहे उहे बि कंडक्ट कंदा हो तव्हां स्पीक कराची खे रन कंदा हो स्पीक कराची छा आहे ओवरऑल जेको आहे सो तव्हां कहिड़े प्रोजेक्ट्स ते कमु था कयो उन ते कचहरी कंदासीं सभ खां पहिरियां मूंखे भली कार था कयूं थैंक यू सो मच फॉर योर काइंड मोस्ट वेलकम अच्छा असां उन खां सां गॾु जेको असां सां गॾु महिमान आहे तमामु सीनियर पुराणो झूनो जेको आहे सो आर्टिस्ट आहे पर असां चवंदा की जीअं असां अॼु जेको आहे सो कोरियोग्राफी जेको आहे सो डे आहे ऐं कोरियोग्राफी छा आहे यकीननि तव्हांजे ज़हन में अची वियो हूंदो की कोरियोग्राफी किथे किथे जेको आहे सो डांस जेका तव्हां ॾिसंदा आहियो स्क्रीन ते जेके डांसर्स हूंदा आहिनि मूवीज़ में हूंदा आहिनि अॼुकल्ह जेको आहे सो ट्रेंड थी वियो आहे शादियुनि में बि जेको आहे सो कोरियोग्राफर जी ज़रूरत पइजी वई आहे हिकु मतिलबु हिकिड़ो वॾो ट्रेंडिंग सिस्टम थी वियो आहे त उन जे बारे में असां जेको आहे सो डिस्कशन कंदासीं रज़ाक पप्पू अच्छा रज़ाक पप्पू साहब तव्हांखे भली कार पिया कयूं महिरबानी अच्छा जेको हिकिड़ो पप्पू जेको आहे सो हिकिड़ो वॾो पंजाब जेको मूवीज़ जेको हलियो जी जी पप्पू सम्राट उहो बि डांसर हो उन मां इंस्पायर थी करे त पप्पू वारो न लॻो आहे तव्हांखे न मुंहिंजो शुरू खे नालो पप्पू आहे प्यार सां सॾंदा आहिनि हा शुरू बचपन खां माना तव्हां लॻो पिया माना पप्पू आयो तव्हां हा फ़ख़्रु बाय नेचर पप्पू आयो हा उहो त हाणे ख़बर पवंदी जॾहिं कचहरी कंदासीं तव्हां सां ठीकु आहे
अच्छा पोइ असां सां गॾु हिकिड़ी राइज़िंग मतिलबु स्टार आहे तव्हांखे ख़बर आहे की मीडिया में ऑलरेडी चवंदा आहियूं की गर्ल्स खे स्पेस नथो ॾिनो वञे पोइ असां सां गॾु हिकिड़ी जेको आहे सो अहिड़ी यंग टैलेंट असां सां गॾु मौजूदु आहे जेका पंहिंजी क़ाबिलियत खे पंहिंजी सलाहियतुनि खे जेको पंहिंजो पैशन आहे उनखे ॾेखारण जे लाइ दुनिया खे उहा असां सां कनेक्ट थी आहे ऐं असां उन्हनि खे चवंदा आहियूं स्पेस मीडिया न ॾींदी आहे यंग टैलेंट्स खे पर सलाम सिंध में जेको आहे सो हर टैलेंट खे स्पेस ॾिनो वेंदो आहे असां वेलकम था कयूं हिरा सलीम खे हिरा सलीम वेलकम इन आवर शो जेको असां हाणे पंहिंजी बाक़ाइदा कचहरी कयूं पिया हाणे मां शुरूआति कंदुमि जेको आहे सो असांजो कोरियोग्राफर जेको आहे सो सीनियर कोरियोग्राफर आहे डांसर आहे एक्टर बि आहे कॉमेडियन बि आहे वॾी ॻाल्हि इहा आहे की त उन्हनि सां कचहरी कयूं पिया जेको आहे सो रज़ाक पप्पू साहब ये डांस जो है हम फिल्म में देखते हैं हीरोज़ तो जो है डांस करते हैं या जो हम जो स्क्रीन पे देखते हैं उसके पीछे जो जिसका हाथ होता है वो कोरियोग्राफर होता है तो ये कोरियोग्राफी है क्या बेसिकली? सर कोरियोग्राफी है कि एक डांसर को स्टेप बताना उसको पॉलिश करना ठीक है डांस तो बहुत सारे करते हैं लेकिन फिनिशिंग के साथ और एक स्टेप जो नज़र आए तो उसको समझो कि डांस को फिनिशिंग ही करते हैं साफ सुथरा उसको बना के साफ सुथरे उसको स्टेप बताए जाते हैं सही तो जो तरतीब के साथ तो ऐसा नहीं कि वो वैसे तो उल्टा सीधा जो भी आए भंगड़े पे डांस ढोल में ऐसे रश में कर लेते हैं लेकिन जो कोरियोग्राफर होता है वो अपनी मेहनत से डांसर को पॉलिश करता है लोगों के सामने उसको पेश करता है फिर उसका एक नाम होता है सही अच्छा मुझे ये बात बताएं कि डांस जो है काफ़ी उसमें जैसे म्यूज़िक में जेनरास होते हैं ना कि ये पॉप है रॉक है ठीक है क्लासिकल है सो डांस में भी यही सारी चीज़ें हैं कि क्लासिकल हो गया और कौन सा होता है डांस के और कौन सी जो है ये कथक होता है क्लासिकल होता है उसके बाद डिस्को होता है ब्रेक डांस होता है रॉक डांस होता है रॉक भी होता है जी रॉक का मतलब क्या होता है? मैं जो करता हूँ ब्रेक डांस करता हूँ तकरीबन शुरू से बचपन से ना गोविंदा के गानों पे करता हूँ अच्छा हाँ वो टूं टूं वाइट शूज वो जो उनका ड्रेसिंग होती थी हाँ तो शुरू से मैं स्टार ही मैंने गोविंदा लग रहा है वो जो है ना ट्रेंड वो गोविंदा और वो कौन सा जतिंदर वो ही आपका भी लुक लग रहा है थैंक यू तो ये मतलब डांस हम देखते थे लेकिन अभी डांस भी एडवांस हो गई वैसे जी बिल्कुल है ना अभी जो है टाइगर श्रॉफ का दौर चल रहा है जी और काफ़ी डांस में चेंज आई है तो वो पहले वाली डांस जो थी उसको और आजकल की डांस को किस तरह से वो आप देखते हैं? सर देखे वो जो जितने भी डांसर हैं पाकिस्तानी हो या इंडियन हो जी सारे अच्छे सबके हम कदर करते हैं और इज़्ज़त भी करते हैं और हमारे साथ भी हैं ठीक है क्योंकि ज़रूरी नहीं कि हम कोरियोग्राफर हैं तो सब कुछ हमें ही पता है कोई ऐसा न्यू टैलेंट आता है उससे भी हमें कुछ सीखने को मिलता है कोई ऐसे हमने वो सोचा भी नहीं होता कि उसके अंदर ऐसी चीज़ नज़र आती है जो हम उसको कैच करते हैं पिकअप करते हैं वही फिर दूसरों को सिखाते हैं सही तो कहने का मतलब सब अच्छे है लेकिन जो गोविंदा का जो डांस है ना वो एक दिल के साथ करता मतलब आप गोविंदा के डाई हार्ड फैन है मतलब मजबूरी है हाँ गोविंदा का नाम लेना जरूरी है हाँ यहाँ पे जो है ना हमारे पास काफी जो आते हैं कोई मोहम्मद अली साहब का जो है फैन है कोई अमिताभ बच्चन का फैन है आप मतलब गोविंदा के हम गोविंदा के फैन हैं बल्कि तो आज गोविंदा वाले स्टेप्स हम जरूर देखेंगे हाँ जी बिल्कुल ठीक है ना दिखा दें वो भी हम देखेंगे हमारे साथ हेरा भी है हेरा आप वो किस तरह से क्यों शौक मतलब ये हुआ पैदा कि आपने ये फील्ड को चूज करना है कितनी चैलेंजिंग फील्ड है आपको पता है? क्योंकि इस फील्ड में काफ़ी कुछ ऐसा होता है जो हमें प्रमोट किया जाता है अच्छी चीज़ें होती हैं जो हमें दिखाई जाती हैं टीवी पर स्क्रीन्स पर लोगों के ज़रिए हमें बताया जाता है कि आप ये चीज़ करो ज़िंदगी में ये चीज़ अच्छी है आपके लिए तो मुझे इसलिए मीडिया का शौक़ हुआ है कि क्यों ना हट के कुछ किया जाए तो इसलिए मीडिया में जाना चाहिए। मतलब एक्टिंग का शौक ज्यादा है या मॉडलिंग का शौक है? एक्टिंग का ज़्यादा शौक है क्योंकि मैं टिकटॉक भी बनाती हूँ टिकटॉकर भी हूँ तो इस वजह से मैं चाहती हूँ कि मैं एक्टिंग फील्ड में ज़्यादा आगे जाऊँ। एक्टिंग में आपकी मतलब फेवरेट एक्ट्रेस कौन सी है? ज़्यादा फेवरेट एक्टर्स मेरी सना जावेद। सना जावेद अच्छा वो पाकिस्तानी एक्ट्रेस? जी सर।
गुड गुड चले आपसे वो गुफ्तगू हम करेंगे आर्ट के हवाले से भी ऐं पोइ असां सां गॾु उस्मान साहब मौजूदु आहिनि उस्मान साहब तव्हां सभ खां पहिरियां जेको आहे सो डिफरेंट जेको आहे सो यूथ ते ख़ासि करे जेको आहे सो तव्हांजो टारगेट आहे कमु कयो पिया ऐं मूंखे इहो ॿुधायो की जीअं हाणे जेको आहे सो हिरा जेको आहे सो हिकिड़ो न्यू टैलेंट आहे ठीकु आहे हिनखे जेको आहे सो ॾाढो पैशन आहे की माना उहो स्क्रीन ते अचे तव्हां पंहिंजे हिसाब सां यूथ जे लाइ कहिड़े आर्ट जे हवाले सां कहिड़ियूं एफर्ट्स वरितियूं छा ते कमु पिया कयो अच्छा सभ खां पहिरियों त थैंक यू सो मच फॉर दिस अपॉर्चुनिटी के मां पंहिंजी इज़हार राय हिते ॾेई सघां सभ खां पहिरियां असांजी यूथ जे हवाले सां जेको कमु आहे त असां यूथ वटि जेको बि टैलेंट आहे चाहे एक्टिंग में हुजे चाहे विजुअल आर्ट्स में हुजे चाहे स्पीकिंग में हुजे छो त ज़्यादातर असां यूनिवर्सिटी स्टूडेंट्स कॉलेज स्टूडेंट्स और ऐं असां वटि जेके स्कूल जा स्टूडेंट्स आहिनि टैलेंट हर कंहिं वटि मौजूदु आहे तव्हां वटि पंहिंजे लिहाज़ खां टैलेंट अलाह ताला तव्हांखे उन हिसाब सां टैलेंट ॾिनो आहे मूंखे पंहिंजे हिसाब सां हर शख़्स में कोई न कोई टैलेंट मौजूदु आहे जस्ट उनखे हिकिड़ो प्लेटफॉर्म खपे की उहो उते ज़ाहिर करे सघे असां वटि हिते प्लेटफॉर्म्स तमामु घटि आहिनि टैलेंट माशाल्लाह सिंध में चवंदा आहिनि की टैलेंट जी कमी कोन्हे लेकिन प्लेटफॉर्म्स जी कमी ज़रूरु आहे असां चवंदासीं की इहे प्लेटफॉर्म्स उन्हनि खे इहे प्रोवाइड कया वञनि चाहे उहो कहिड़े बि बैकग्राउंड सां आहे कहिड़े बि नसल सां आहे डज़ंट मैटर लेकिन उहो रिप्रेज़ेंट तव्हांजी सिंध खे कंदो उहो तव्हांजो कराची जो बंदो अगरि ॿाहिरि प्रोमोट कंदो पाण खे त उहो कराची जो ई नालो प्रोमोट थींदो त सिंध जो प्रोमोट ऑलरेडी थींदो कराची सां गॾु त असांजो बेसिकली बिल्कुलु उहो ई कराची बिल्कुलु सिंधी आहे ऐं उहा त सिंध हार्ट आहे बिल्कुलु सिंधी दिलि आहे हुन सां कोई उहो न आहे असांजो लेकिन इहो आहे की असां अगरि प्रोमोट कंदासीं कंहिं बि चीज़ खे त डेफिनेटली उहा असांजी ई तारीफ़ आहे सो इन में ई असां यूथ खे प्लेटफॉर्म ॾिनोसीं सभ खां वधीक के असां हिकिड़ो आर्ट ऑफ एक्सप्रेशन जे नाले सां वर्कशॉप्स कंडक्ट कराया हुआसीं ड्रीम वर्ल्ड रिज़ॉर्ट में जंहिंमें असां उन्हनि खे पहिरियां ट्रेनिंग ॾिनीसीं की तव्हां पंहिंजा आर्ग्यूमेंट्स ठाहियो कीअं हिकिड़ो अंदाज़े बयां बि त हुजणु खपे तव्हां पंहिंजी ॻाल्हि जस्ट अगरि तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु परफेक्ट आहे अगरि अंदाज़े बयां कोन्हे त ॿिए जे बिल्कुलु इहा न कंदी त उन जे लाइ असां उन्हनि खे ट्रेनिंग्स प्रोवाइड कयूंसीं डिफरेंट स्कॉलर्स हुया असां वटि डिफरेंट ट्रेनर्स हुया जिन उन्हनि माण्हुनि खे आई थिंक 400+ माण्हू हुया ड्रीम वर्ल्ड रिज़ॉर्ट में ज़बरदस्त उन में असीं उन्हनि खे ट्रेन कयोसीं ऐं उन में सभ खां वधीक ज़्यादातर असांजा जेके मदरसे जा स्टूडेंट्स हुया उहे हुया मदरसे जा स्टूडेंट्स छो भला असांजो इहो आहे की मदरसे जे स्टूडेंट्स खे असां यूनिवर्सिटी स्टूडेंट वारा जेको आहे जो एतिरो क़ाबिल न सम्झंदा आहियूं अलबत्ता की उन्हनि में सभ खां वधीक टैलेंट मौजूदु आहे असां इहो उते ॾिठोसीं अच्छा की आर्ट जे हवाले सां न एक्सप्रेशन जे हवाले सां ॻाल्हाइण जे हवाले सां अगरि उहो डिबेट करणु चाहिनि त उहो तव्हांखे सभ खां वधीक डिबेट में करे सघनि डिफीट करे था सघनि त असां इहो उते ॾिठोसीं लेकिन उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म जस्ट उहो ई हिकिड़ो मदरसे जे हद ताईं मौजूदु आहे त पोइ डेफिनेटली उन्हनि जो हिकिड़ी स्किल उहा मरी थी वञे अगरि तव्हां उन्हनि खे प्लेटफॉर्म ॾियो अगरि तव्हां उन्हनि खां उहा चीज़ उन्हनि जे अंदरि जेका आहे उहा उन्हनि खे प्लेटफॉर्म ॾींदो उहो ॿाहिरि जेको आहे ज़ाहिर कंदा एक्सपोज़ कंदा पाण खे त तव्हांखे ख़बर पवंदी की तव्हां वटि टैलेंट सिर्फ़ु यूनिवर्सिटीज़ में न मदरसनि में बि मौजूदु आहे सो असां इहो हिते ॾिठोसीं ऐं पॉज़िटिव रिस्पॉन्स असांखे मिलियो कोई अहिड़ी हेटरेट स्पीच असांखे न मिली जेका की भई तव्हां अगरि फेमिनिस्ट आहियो कंहिं बि चीज़ सां बिलोंग कयो था त उहो मदरसे वारा रजिस्ट कंदा बिल्कुलु बि न उहो तव्हांखे कंहिं जॻह ते सपोर्ट बि कनि था अगरि जाते दलाइल तव्हांजे अगेंस्ट आहिनि त उहे तव्हांखे अगेंस्ट बि रिबट कनि था ईअं ई हुजणु खपे असांखे हर तबिके जी हर कम्यूनिटी में जिथे जेको आहे सो इहे शयूं जेके आहिनि दबियूं पियूं आहिनि उन्हनि खे कढण जे लाइ इहे असांखे इनिशिएटिव वठणा पवंदा ऐं तमामु सुठो कमु पिया कयो इहो इम्पॉर्टेंट आहे सो असां ॾिठोसीं जॾहिं कोविड हुयो ऐं सभु चीज़ूं कंप्लीटली बैन थी वियूं हुयूं मतिलबु तव्हां इन पर्सन कोई चीज़ एक्टिविटी न पिया करे सघो पोइ असां पहिरियां हुयासीं कराची में जे ऑनलाइन डिबेट जो कॉम्पिटिशन स्टार्ट करायो 2019 में ग़ालिबन कोविड जो सॼो लॉकडाउन सिस्टम लॻो पियो हुयो सो उन खां अलावा असांखे ख़बर पई की माण्हू इंट्रस्टेड आहिनि ऐं उन खां वधीक असां वटि हिते फ़िरका वारियत बि काफ़ी जाम थी वई हुई उन वक़्तु माण्हू बिल्कुल बि लाइक तव्हांजो आइडिया असांखे एक्सेप्ट कोन्हे असांजो आइडिया तव्हांखे एक्सेप्ट कोन्हे पोइ असां इन डिबेट जे थ्रू असां उन्हनि माण्हुनि जे आइडियाज़ खे काउंटर कयोसीं की बिल्कुलु न तव्हांजी ॻाल्हि बि बिल्कुलु दुरुस्त आहे असांजी ॻाल्हि बि दुरुस्त आहे लेकिन हिकिड़ो बयानु हुजणु खपे जेको तव्हांजी ॻाल्हि खे बि एक्सेप्ट कयूं असांजी ॻाल्हि खे बि बिल्कुलु पॉज़िटिव वे में पोइ इन सां इहो थियो की माण्हुनि वटि पॉज़िटिविटी ऐं एक्सेप्टेंस जी वधीक उन खां बाद में असां इन पर्सन्स बि इहे
कॉम्पिटिशन्स कराईंदा रहियासीं, ट्रेनिंग्स प्रोवाइड कयूंसीं। ज़्यादातर असांजो ट्रेनिंग्स वर्कशॉप्स ते के माण्हू इन पर्सन अचनि ऐं उन्हनि ट्रेनर्स खां उहे चीज़ूं सिखनि, भले क्वेश्चन्स कहिड़ा बि आहिनि, विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन तव्हां क्वेश्चन करे सघो था ऐं उन ते असांजो स्टिल अञा कमु हले थो। तमामु सुठो कमु पिया कयो ऐं उनजे लाइ असां तव्हांखे जेको आहे सो चवंदासीं बेस्ट ऑफ लक। ऐं जेको आहे सो इहो समाज जे लाइ हिकु तमामु सुठो कमु आहे, इनशाला हिन में चेंज ज़रूरु ईंदो। सो टाइम थी वियो आहे हिकिड़ो ब्रेक जो, न ब्रेक जो छाजो सॉन्ग जो साईं, गानो त ॿुधायूं न तव्हांखे। सो उस्ताद बादल साईं छा पिया ॿुधायो तव्हां? जोर जो करशी जोर जो शानदार पीतो आहे, त हाणे असां करशी जोर जो शानदार तॾहिं पीआरींदा आहियूं तव्हांखे अञा तव्हांजी आवाज़ में जेको आहे मज़ो अची वेंदो आहे। दिल जो दिलबर हिकिड़ो घणा तान कजनि, दिलबर जे कंहिं हिक खे तोड़े सने पिया सिकनि, उहे चिलविला चइजनि जेके दर दर लाइन दोस्ती। रात डिघी आ प्यार चवे थो तरसी पो, इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो। रात डिघी आ प्यार चवे थो तरसी पो, इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो। निंड अचे थी बिश्त जियां हर ॾींहुं हिते, निंड अचे थी बिश्त जियां हर ॾींहुं हिते, निंड अचे थी बिश्त जियां हर ॾींहुं हिते। बाहुनि जो ही हार चवे थो तरसी पो, अखियुनि जो यार चवे थो तरसी पो। रात डिघी आ प्यार चवे थो तरसी पो, इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो। तुंहिंजा भाकुर नंढड़ा नंढड़ा रांदीका, तुंहिंजा भाकुर नंढड़ा नंढड़ा रांदीका, तुंहिंजा भाकुर नंढड़ा नंढड़ा रांदीका। मुंहिंजे दिल जो ॿार चवे थो तरसी पो, इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो। मुंहिंजे दिल जो ॿार चवे थो तरसी पो, इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो। मुर्तज़ा कहिड़ो जीवन मुंहिंजो तोखां सवाइ,
मुर्तज़ा कहिड़ो जीवन मुंहिंजो तोखां सवा मुर्तज़ा कहिड़ो जीवन मुंहिंजो तोखां सवा लम्हो हर लाचार चवे थो तरसी पो इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो रात डिघी आ प्यार चवे थो तरसी पो इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो वाह वाह वाह, कमाल जी शायरी, कमाल जी कंपोजिशन ऐं कमाल जी गायकी उस्ताद बादल आहे जी। सो व्यूअर्स, टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। मिलूं था हिन ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार भलीकार व्यूअर्स, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार पिया कयूं। अॼु असां सां जेको आहे सो महिमान जेके मौजूदु आहिनि, जेके आर्ट जे हिसाब सां ॻाल्हाइनि पिया, डांस जे हिसाब सां ॻाल्हाइनि पिया, ऐं कुझु जेको आहे सो यूथ ते जेको आहे सो यूथ जी एम्पावरमेंट जी ॻाल्हि कंदा आहियूं त उहा तमामु ज़रूरी आहे। यूथ जी एजुकेशन जी ॻाल्हि कयूं त उहा तमामु ज़रूरी आहे हिन टाइम डिस्कस करणु। पर हुन खां अॻु में असां जेको आहे सो महिमाननि जी तरफ़ जेको आहे सो कचहरी खे कंटिन्यू कयूं। पर तव्हांखे ॿुधाईंदा हलियूं कि पोलियो मुहिम जेका आहे उहा तमामु घणी ज़रूरी आहे। तव्हां भले छो न आर्ट जी तरफ़ वञो, तालीम खे प्रोमोट कयो, तव्हां जेको आहे सो इल्मु पिरायो, तव्हां हर जंहिं बि फील्ड में वञो, पर उनजे लाइ तव्हांखे ज़रूरी आहे कि तव्हां जेको आहे सो तव्हांजो ॿारु जंहिंजे लाइ तव्हां ख़्वाबु ॾिसो पिया उहो सिहतमंद हुजे ऐं दुनिया जी ड्रोड़ में तॾहिं ई ड्रोड़ंदो गॾु उन्हनि सां जॾहिं उनजा पोलियो जा क़तरा पीतल हूंदा ऐं उहो इन माज़ूरी खां परे हूंदो। सो पंहिंजे जेको आहे सो पोलियो हेल्थ वर्कर अचनि पिया, उन्हनि सां महिरबानी करे ताउन कयो। 8 जनवरी खां 14 जनवरी ते इहा जेका मुहिम हले पई, जंहिंमें 4 करोड़ ऐं 40 लख जेको आहे सो ॿारनि खे जेको आहे सो पोलियो वैक्सीनेशन्स पीआरियूं वेंदियूं। त असांजी ख़्वाहिश आहे कि कोई बि ॿारु न रहिजे। सो व्यूअर्स, असां सां गॾु जेको आहे सो पप्पू भाई जेको आहे सो पप्पू भाई सही है, ठीक है पप्पू भाई। ये जो आजकल बड़ा ट्रेंड चल गया, हमने अक्सर जो है ये कोरियोग्राफी जो है मूवीज़ में देखी है कि फिल्म्स में जो है हीरोइन डांस करती हैं। ये आजकल जो ट्रेंड चला है, ये शादियों में जो शादियां हो रही हैं आजकल, वहाँ पे जो एक लड़की कौन सी अभी वायरल हुई थी, आपको पता है कौन सी, जो इसका लता का जिसने गाना गाया था डांस करके, मेरा दिल ये पुकारे आजा। तो ये जो है सॉन्ग वो भी वायरल गया वहीं से। ये क्या कोरियोग्राफी थी या उसमें गॉड गिफ्टेड कोई टैलेंट था उस लड़की में? नाम पता नहीं इसका क्या है। आयशा नाम था उसका। आयशा नाम था, हाँ। आयशा ने जो किया था वो बड़ा इंडिया में भी, मतलब वो हमारे जो बड़ी हिट गई थी। तो ये कोरियोग्राफी मतलब गॉड गिफ्टेड थी या उसको किसी ने स्टेप्स बताए थे? आप जैसा कोई कोरियोग्राफर था? कुछ शायद हो सकता है सिखाए भी हो। उसके बाद गॉड ऑफ गिफ्ट भी होता है, क्योंकि सिखाओ जितना भी बंदा सीखे, जब तक खुदा की मर्जी नहीं ना होती। अच्छा, वो क्लिप देखी आपने? हाँ, देखी मैंने। वो थोड़ा सा उस पर कर लेंगे, किस तरह से स्टेप किए, थोड़ा सा आप करके दिखाएं हमें, करके दिखाएं हमें। वो अच्छे तरीके से थोड़ा वो नहीं अच्छे बुरे तरीके से करके दिखाएं भले। कर लेंगे आप, मतलब वो अपनी तरफ से जैसे, हाँ जैसा आता है ना। डांस की तो वो पाबंदी तो होती नहीं ना, बस रिदम में होना चाहिए जी। करके दिखाएं प्लीज, कम ऑन। म्यूजिक म्यूजिक नहीं है, विदाउट म्यूजिक ना, आप रिदम में जाएं। आप जहन में रखें कि कोई गाना चल रहा है, मैं गाता हूँ, ठीक है उस्ताद, मेरा दिल ये पुकारे आजा, ठीक है। फोकस ऑन आयशा, ठीक है। ये आप आयशा हैं, आयशा हैं आप। गोविंदा हर जगह पे गोविंदा नहीं बनना ना, आपको आयशा भी बनना है ना। आयशा परफॉर्म करिए। मेरा दिल ये पुकारे आजा, इस दिल के सहारे आजा, भीगा भीगा ये समा, मेरा दिल ये पुकारे आजा।
तॾहिं मां तव्हांखे चवां पियो की पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा कतरा ज़रूरु पीआरियो। बहुत अच्छा, बहुत अच्छा, बहुत अच्छा, जबरदस्त। और वाकई मुझे आयशा देख रही होगी, आयशा क्या फीडबैक होगा ये मुझे पता नहीं है, लेकिन आपने वो आशा मुझे बना दे निराशा आप, और उसके बाद बना दे मुझे कोई तमाशा। अच्छा, पैरोडी भी आप बहुत अच्छी करते हैं, तो पैरोडी मतलब हमें कुछ मतलब ऐसा कुछ वो बताएं, कुछ ऐसा सुनाएं जो आज मजा आ जाए। पंजाबी में एक वो है खाका है, हाँ। अगर आप बोले तो करके दिखा सकते। हाँ हाँ प्लीज। एक चौधरी को नौकर की जरूरत होती है, नौकर आता है चौधरी के पास, चौधरी बोलता है हाँ भाई नौकरी करेगा जी। चौधरी साहब मैं नौकरी नहीं करेंगे तो और की करेगा, क्योंकि मैं भी नौकर, मेरा प्यो भी नौकर। और तेरा प्यो किदा नौकर सी? चौधरी साहब मैं ना पूछो मेरा प्यो किदा नौकर सी। चौधरी साहब मैंने रोना होता है। ओए यार तेनू दसना पेगा तेरा प्यो किदा नौकर सी, नहीं तो तेनू नौकरी नहीं रखांगे। चौधरी साहब मेरा प्यो जी मेरी मां दा नौकर सी। वेरी गुड, वेरी गुड, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। सो इहो बि असां जेको आहे तव्हांखे एंटरटेन कंदा रहंदासीं, थोरी मिमिक्री बि कंदा, डांस बि ॾेखारींदासीं, ऐं एक्टिंग बि जेको आहे सो हेरा खां कराईंदासीं, छो जो जेको पैशन आहे न, कीअं ख़बर पए की हेरा खे जेको आहे सो हिन फील्ड में जेको आहे सो जुनून आहे, करण थी चाहे कुझु, सो हेरा खां भी वो परफॉर्मेंस। हेरा कुछ आप माइंड में कुछ स्क्रिप्ट आ रहा है, कुछ डायलॉग आ रहा है, कुछ परफॉर्मेंस आ रही है, तो आप याद कर लें, थोड़ी ही देर में हम एक्टिंग करने वाले हैं, ठीक है। सो तेसिताईं हलूं पिया साईं उस्मान साहब तव्हां जी सर। तव्हां किथां खां इंस्पायर थियो, तव्हांखे छो ख्याल आयो कि जेको आहे सो हिन समाज में किथे तव्हां ॾिठो कि हे घटिताई आहे, हिन ते कमु करणु खपे, किथां खां तव्हांखे इहा इंस्पिरेशन मिली? अच्छा, बेसिकली मुंहिंजो बैकग्राउंड त शिकारपुर खां आहे, मां शिकारपुर खां बिलोंग कयां थो। त कोविड में बैचलर्स जॾहिं असां हिते रहंदा हुआसीं त 18-19 में जेको कोविड अची वियो, त उन खां बाद में लॉकडाउन आहिनि, सभु माण्हू पंहिंजे घर हलिया विया। सो इन कोविड में असांखे हिकिड़ो ॻोठ आयो जंहिंमें असीं सोचियोसीं, मुंहिंजे ज़हन में ख़्यालु आयो की असां वटि लिटरेसी रेट जॾहिं एॾो घटि आहे त पोइ छो न असां पंहिंजी एफर्ट्स कयूं। हाणे असां घर घर त वञी सघूं नथा, पोइ असां हिकिड़ी ऑनलाइन कैंपेन हलाईसीं जेको डिफरेंट हिकिड़ो प्लेटफॉर्म हुयो जंहिंमें डिफरेंट असां ॻोठनि में हिकिड़ी अवेयरनेस कैंपेन स्टार्ट कईसीं। ज़्यादातर तव्हां ॿुधो हूंदो की गुड टच एंड बैड टच, असां बेसिकली ॿारनि खां स्टार्ट कयोसीं। त असां लखी जे क़रीब हिकिड़ो ॻोठ हुयो, असां उते वियासीं विद प्योर प्रिकॉशन्स जेके बि कोविड जा हुया, मास्क पाए, हैंड सैनिटाइज़र हे हो। पोइ असां उन्हनि खे, ॿार जेके बिल्कुलु नंढा हुया, आई थिंक कोई 3, 4, 5 साल जा हूंदा, कोई 1 और 2 में हूंदा, त असां उन्हनि खे गैदर कयोसीं विद डिस्टेंस, सोशल डिस्टेंस, ऐं असां उन्हनि खे विद चार्ज उते ॿुधायोसीं की तव्हांखे, छो त असां वटि हरासमेंट ऐं चाइल्ड अब्यूज़ ॾाढो थींदो आहे सिंध में, त असां उन्हनि खे अवेयर कयोसीं। ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे की उहे ॿार जल्दी में सिखी विया, लाइक 2 घंटनि में असां उन्हनि खे सम्झायोसीं, त उहो वरी पोइ असां उन्हनि खे क्वेश्चन कयासीं, उहे ॿुधाइनि पिया। अच्छा, हे जेको गुड टच एंड बैड टच, इहो मतिलबु हिकिड़ा जेको आहे सो एजुकेशन जेका आहे सो इहा शुरू थी, अवेयरनेस जेका आहे सो ॿारनि में जेको आहे सो कीअं ॿारनि खे एजुकेट कजे। अच्छा, जिथे इन जा मेजॉरिटी में काफ़ी जेको आहे सो इनखे सपोर्ट कयो वियो, इन जेको आहे सो एक्ट खे, उते जेको आहे सो कुझु माण्हू जेको आहे सो इन शइ खे रिजेक्ट था कनि कि इहा ॿारनि जे ज़हनुनि में इहा शइ जेका न हुई उहा बि मतिलबु उनखे एक्सप्लोर था कनि, ऐं उन जा असरात बुरा बि आहिनि। सो उन शइ खे तव्हां कीअं काउंटर कंदा? असां उन्हनि शइ खे इहो काउंटर कयोसीं कि पहिरियां असां उन्हनि खे, असां स्टडी करे वेंदा आहियूं न उन ॻोठ में, असां जॾहिं वेंदा आहियूं जंहिं बि जॻह ते, उते स्टडी करे वेंदा आहियूं कि हिते केतिरा केसिस थिया आहिनि या केतिरा न थिया आहिनि। पोइ असां उन्हनि जे वालिदैन खे उहे केसिस जा रिपोर्ट्स ॾींदा आहियूं कि भई ॾिसो, ख़ुदा न ख़ास्ता अगरि तव्हांजो ॿारु हुजे हा त पोइ तव्हां छा कयो आहे, अगरि हुनखे इहा न हुजे हा, तव्हांजो ॿारु खे तव्हां एतिरी, अॼु ताईं असां वटि पेरेंटेज तमामु घटि आहे न, पीउ माउ जे एतिरो डिस्टेंस आहे जो ॿारु खुली बि न ॻाल्हाए सघंदो आहे, चाहे उहो कहिड़ी बि एज जो ॿारु हुजे। पोइ असां उन्हनि खे ॿुधायोसीं कम अज़ कम कंहिंसां बि इहा स्टार्ट थिए थी त कम अज़ कम तव्हांखे त अची ॿुधाए सघे। अगरि उन्हनि खे इहा नॉलेज हूंदी की अगरि कोई बंदो हिते टच थो करे या बैड टच आहे त कम अज़ कम मूंखे मम्मा या पापा खे ॿुधाइणु खपे। त इहो तव्हांजी के फैमिली मेंबर खां बि स्टार्ट थी सघे थी, इहो ज़रूरी न आहे की इहो कोई ॿाहिरां जो बंदो अची करे कंदो। अगरि उनखे इहा अवेयरनेस हूंदी त उहो पहिरियां अची करे तव्हांखे ॿुधाईंदो की मूंखे फलाणे बंदे हिन जॻह ते टच कयो आहे, पोइ तव्हां उनखे रिएक्शन बि करे सघो था। अगरि हिनखे तव्हां छॾे ॾींदव त डेफिनेटली इहो हिकिड़ो
ख़तरनाक बि साबित थी सघे थो। सो इहा अवेयरनेस ज़बरदस्त इम्पॉर्टेंट आहे फैमिली खां अगरि तव्हां स्टार्ट कयो। काफ़ी शयूं ते तव्हां जेको आहे सो कमु कयो पिया। मां मिक्सअप शॉर्ट करे मां तव्हांखे हर जेको आहे सो उन एक्टिविटी ते जेको आहे सो फोकस करायां पियो ऐं तव्हांखां पुछां पियो की तव्हां कयो पिया। जीअं आर्ट जी ॻाल्हि कजे त आर्ट तव्हांखे हिन टाइम किथे ॾिसो पिया ऐं आर्ट जो तव्हां पाकिस्तान में फ्यूचर कीअं पिया ॾिसो? जीअं हिरा जेकॾहिं अचणु चाहे थी त छा हिरा खे जेको आहे सो 100% मतिलबु इन आर्ट खे मतिलबु इन थियणु खपे या हिरा खे पंहिंजी जेको आहे सो फ्यूचर कैरियर जे हिसाब सां ॿियो बि ऑप्शन गॾु में रखणु खपे? न, मुंहिंजे मुताबिक़ के हर चीज़ जा ॿ पहलू हूंदा आहिनि, हिकु पॉज़िटिव हूंदो आहे, हिकु नेगेटिव हूंदो आहे। त सेम एज़ आर्ट जो बि ईअं ई आहे। अगरि तव्हां पॉज़िटिव वे में अगरि तव्हां एक्टिंग खे खणी था हलो जस्ट फॉर द पब्लिक अवेयरनेस मैसेजिस के तव्हां पंहिंजे आर्ट जे थ्रू ॿिए खे अगरि सम्झाइणु चाहियो था त डेफिनेटली इट्स अ गुड थिंग। इन सां तव्हांजी एक्टिंग कॉन्फिडेंस कैमरा जे फ्रंट ते अची करे माण्हू ॻाल्हाइणु सभ खां वधीक इहो इम्पॉर्टेंट आहे। त कंहिं बि जॻह ते बीह करे तव्हां जस्ट अवेयरनेस मैसेज कयो, देन पुट योर फोन अप एंड देन बैक अ वीडियो के हीअ चीज़ हिते हीअ थी रही आहे ऐं हिन चीज़ खे इहो बंदि थियणु खपे या हीअ चीज़ थिए थी आहे, मां हीअ चीज़ ॾिठी सुबुह मूंखे ॾाढी दिलि सां वणी ऐं इहा चीज़ तव्हां बि कयो त हिन जो फ़ाइदा थींदा। सो दिस इज़ इट्स एन आर्ट न कि तव्हां वटि फ़ोन जो बि आर्ट हुजे या एक्सप्रेशन हुजे। सो असां हिकिड़ो कंहिं यूनिवर्सिटी में एक्टिविटी कराईसीं, उन में असांजो हिकिड़ो टैगलाइन हुयो कि तस्वीर से तकल्लुफ़ तक। सो असां उन्हनि खे कैनवास ॾिनासीं, उन्हनि खे असां हिकिड़ो आइडिया ॾिनोसीं कि तव्हां पीस ते असांखे आइडिया ठाहे ॾियो। कराची में अमुन केतिरो आहे, सो उन्हनि पेंटिंग कई, इहा एक्टिविटी कराईसीं। सो इट्स एन फाइन आर्ट, बट इहा बि हिकिड़ी एक्टिविटी आहे कि तव्हां ज़हन में सोचो था कि तव्हांजे ज़हन में अमन जी कराची में केतिरी एग्ज़िस्टेंस आहे त उन्हनि उते उन्हनि खे पोर्ट्रे कयो। लाइक इहा तमामु हिकिड़ी बहितरीनु हिकिड़ो मां सम्झां पियो कि एक्टिविटी आहे। हिकु त माण्हू जेको आहे सो टीचर जेको आहे सो अॻु में ॿुधाईंदो कि यार हे जेको आहे सो मैसेज आहे, हे जेको आहे सो तव्हांखे हिन तरीक़े सां अवेयर करे सघो। हिकिड़ो माना असांखे एतमाद कंदा आहियूं टीचर ते, उहो असांखे ॿुधाईंदो आहे। पर मां सम्झंदो आहियां कि अॼुकल्ह माना जेको आहे सो सिस्टम जेको अहिड़ो थी वियो आहे, जेको हिकिड़ो पेंटर बि आहे उहो बि सुठे तरीक़े सां हिकिड़ी पेंटिंग करे जेको आहे सो एजुकेट करे सघे थो। हिकिड़ो थिएटर आर्टिस्ट जेको आहे उहो पंहिंजो जेको आहे सो स्क्रिप्ट जे थ्रू, पंहिंजी एक्टिंग जे थ्रू हिकिड़ो पब्लिक मैसेज ॾेई सघे थो। ऐं साॻियो हिकिड़ो जेकॾहिं सिंगर जेकॾहिं आहे, गुलूकार जेकॾहिं आहे, उहो बि हिकिड़ो समाज में जेकॾहिं सुठो मैसेज ॾियणु चाहे, एजुकेट करणु चाहे त म्यूज़िक जे थ्रू बि एजुकेट करे सघे थो। पर छो आर्ट जेको आहे हिकिड़ी वाहिद अहिड़ी जेको आहे सो शइ आहे जेकी माण्हू खे अट्रैक्ट कंदो आहे, माण्हू खे उनखे एंटरटेन बि थींदो आहे। उन सां गॾु जेको सो आर्ट बि हिकिड़ो वॾो माना सम्झो प्रीचिंग आहे। बिल्कुलु साइलेंस मैसेज हूंदा आहिनि कि अगरि उहो तव्हांजे अंडरस्टैंड में अचे थो त असां उते हिकिड़ी कैनवास ॾिठीसीं जेकी छोकिरी पेंटिंग कई ऐं उते इहो हुयो कि हिकिड़ो अमीर छोकिरो आहे, लाइक उन ई कैनवास में ॿ वर्गेशन्स हुयूं। हिकिड़ो ग़रीब छोकिरो आहे ऐं उनजो रिएक्शन छा आहे, हिकिड़ो अमीर छोकिरो आहे उनजो रिएक्शन छा आहे। लाइक उनजो चेहरो बिल्कुलु स्माइली ऐं हो हिकिड़ो रिस्पॉन्सिबल बंदो, बर्डनाइज़्ड बाय द फैमिली एंड रिस्पॉन्सिबिलिटीज़, उहो बंदो मुरझायल। लेकिन उन में हिकिड़ी चीज़ इहा हुई कि ॿिन्हिनि जी दीवारियूं बिल्कुलु सेम हुयूं, हिकिड़ो हुन साइड खां हुयो, हिकु हुन साइड खां हुयो, लेकिन ॿिन्हिनि जो फ्यूचर ब्राइट हुयो। लेकिन उन मां इहो मैसेज हुयो कि अगरि तव्हां चाहियो त उहा अपॉर्चुनिटी तव्हां लाइ बि सेम ई आहे, उन बंदे लाइ बि सेम आहे, लेकिन यू हैव टू मेक द एफर्ट्स फर्स्ट। बेहतरीन, तमामु बेहतरीन। सो असां सां अगर हिरा मुझे ये अभी खुफिया ज़रायों के थ्रू ये पता चला है कि आप सिंगिंग भी करती हैं। जी सर। तो अभी विदाउट हम जैम जा रहे हैं, थोड़ा सा उस्ताद बादल हमें कॉर्ड्स थोड़ा सा करेंगे। आप क्या गाना अभी आपने जहन में रखा है, क्या गाना है अभी? वैसे तो गुलाबी आंखें गा सकती हूँ। अरे वाह वाह, गुड हो गया। गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारों, संभलना मुश्किल हो गया। गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारों, संभलना मुश्किल हो गया। दिल में मेरे ख्वाब तेरे, तस्वीर जैसे हो दीवार पे, तुझ पे फिदा मैं क्यों हुआ, आता है गुस्सा मुझे प्यार पे। मैं लुट गया मान के दिल का कहा, मैं कहीं का ना रहा, जान ले ओ दिलरुबा। जरा सा हंस के जो देखा तूने, मैं
तेरा बिस्मिल हो गया। आओ सर इसके हल्के थोड़ा हाणे कयो, ये मेरा भी फेवरेट है, मैं भी गुनगुनाऊंगा, ठीक है इसको। गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया। गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया। संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल। आशा कम ऑन आशा। गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया। संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया। ला 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 la 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 यार मतलब गुलाबी आंखें होती ना और मजा आता। रहीम शाह का एक गाना है, ठीक है, रहीम शाह के गाने पे गोविंदा की डांस, ठीक है ना, क्योंकि मुझे लग रहा है कि आप गोविंदा जो है ना आज नहीं बचेगा, आखिरी दिन है गोविंदा का। चले आ जाए। रिमोट न थो मिले मूंखे, रिमोट किथे आहे न। बहुत अच्छा जबरदस्त। सो व्यूअर्स इन ई डांस सां गॾु जेको आहे सो टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, केॾांहुं बि न वञो, मिलूं था हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स, एक दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार सलाम सिंध जी हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में जिथे असांजा महिमान आर्ट ते ॻाल्हाइनि पिया, डांस ते ॻाल्हाइनि पिया, ऐं जेको सो यूथ एम्पावरमेंट ते ॻाल्हाइनि पिया, ऐं समाजी काफ़ी जेके शयूं जेके असांखे ॾिसंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, उनखे
उन जेको आहे सो ख़राबियुनि खे समाज में जेके आहिनि बिगाड़ आहे उनखे चेंज करण जे लाइ जेके एफर्ट्स कनि पिया उन ते जेको आहे सो नित नवां जेको आहे सो आइडियाज़ बि शेयर कनि पिया। सो बहरहाल असां पंहिंजी कचहरी जो बाक़ाइदा वरी सां आगाज़ शुरू कयूं पिया। हिरा जेको आहे सो रेडी थी वई आहे एक्टिंग जे लाइ। ऐं हिरा हमने अभी जो है बैठे बैठे ये डिसाइड किया है कि एक जो है समाज एक पप्पा है जो अपनी बेटी को मना करते हैं कि एक्टिंग फील्ड में ना हो, तो आपने उनको बताना है कि एक्टिंग फील्ड में क्यों ना हो और ये उनका जवाब दे रहे हैं कि क्यों नहीं आना चाहिए। फिर आप बता रही हैं कि क्यों मतलब ये फील्ड अच्छी है। ठीक है, तो यही आपका कुछ डायलॉग डिलीवरी है, तो रैंडमली जो आता है फिर परफॉर्म करें। पापा मैं एक्टिंग फील्ड में जाना चाहती हूँ। एक्टिंग फील्ड? जी। इसके अलावा कोई फील्ड आपने चूज नहीं की? नहीं बाबा, ये अच्छी फील्ड है, आप देखें तो सही, इसमें लोग क्या कुछ नहीं करते, आप इससे मुझे मना क्यों कर रहे हैं? हाँ मैं जानता हूँ कि क्या कुछ नहीं करते बल्कि बहुत कुछ करते हैं, तो मैं चाहता हूँ कि आप इस फील्ड में ना आए तो आपके लिए भी अच्छा और हमारे लिए हमारे लिए आप भी अच्छा क्यों चाहते हैं कि मैं इस फील्ड में ना जाऊँ? मैं इसलिए चाहता हूँ कि ये शोबिज़ की जो लाइन है ये अच्छी नहीं है। इस फील्ड अच्छी है लेकिन इसमें लोग अच्छे नहीं हैं। तो लोगों को देखेंगे तो फिर ऐसे तो हम पीछे रह जाएंगे। आप कौन सी सदी में देखें, 2024 आ चुका है, तो आप ये देखें कि मैं आगे जा सकती हूँ, आपका नाम रोशन कर सकती हूँ, मैं क्या कुछ नहीं कर सकती आगे? देखें, नाम तो रोशन ऑलरेडी है, होना चाहिए, है भी और होना भी चाहिए, लेकिन ज़रूरी नहीं कि आप मैं जिस फील्ड से आपको मना करूं कि आप उसी फील्ड को चूज़ करें, कोई और देख लें। मैं लोगों को मैसेज दे सकती हूँ एक्टिंग फील्ड में क्या है, मैं अच्छे वे में जा सकती हूँ। ज़रूरी तो नहीं कि मैं भी नेगेटिव वे में जाऊँ, मैं पॉजिटिव चीज़ें दिखा सकती हूँ लोगों को। मैं दिखा सकती हूँ कि मेरे बाबा की मैं बेटी हूँ, मैं क्या कुछ नहीं कर सकती। ये तो मसला। देखिए बेटा, मुझे फ़ख्र है आप पे, ठीक है, तो चले मिसाल के तौर पर देखें आपने अगर ये फील्ड चूज़ की है तो फिर आप एक काम करें। देखिए दो रास्ते हैं, एक नेगेटिव और पॉजिटिव, ठीक है। तो इस लाइन में तकरीबन नेगेटिव ही लोग होते हैं, नेगेटिव किस्म की सोच होती है, तो आप कोशिश ये करना कि पॉजिटिव किस्म के सीन, और मैं कोशिश करूँगा कि हर वक्त आपके साथ जाऊँ, आपका शूट हो, करैक्टर ख़त्म आपको साथ ले आऊँ। इस तरीके से अगर आप मुतमिन हैं, चीज़ में जाऊँगी, मैं पॉजिटिव चीज़ में तो मैं आपका साथ देने को तैयार हूँ। थैंक यू बाबा, मैं चाहती हूँ कि आप मेरा साथ दें तो मैं आगे कदम बढ़ाऊँ, कि मैं लोगों को बताऊँ कि मैं कुछ कर सकती हूँ। ठीक है। पप्पा तो बहुत बड़ा इजी है, ये तो बड़ा आसान टारगेट था पप्पा को मनाना। और मैं तो डर रहा था ये पप्पा आपको ये ना बोले एक्टिंग को छोड़ के पोल्ट्री फार्म खोल लो। मैं सोच रहा था, लेकिन ये है कि चलो वो मान गए कि आप मेरे साथ जाया करेंगे, इसलिए फिर नहीं, आपका मतलब हर जगह क्यों जाना जरूरी है? जाना इसलिए जरूरी है कि छोड़ दे बच्ची के वो एतमाद अपना वो बहाल करे, उसको मतलब जाना चाहिए, वो खुद मतलब अपनी वो हिफाजत कर सकती है, पप्पा की क्यों जरूरत पड़ती है? पता है क्या, सपोर्ट करें, एतमाद करें। एतमाद देखें, एक हद होती है एतमाद की ना, एतमाद की हद हो, हाँ हद होती है। ए वो मारा ही दो चाचो। फिर आप डांस करें, आयशा देख रही होगी। प्लीज बैठे। तमाम दिलचस्प पानी कचहरी, बहुत अच्छा और बेस्ट ऑफ लक आपको जो है इस फील्ड में आए और बिल्कुल काम करें। और ये जो कॉन्सेप्ट है कि लड़कियां नहीं आ सकती और जब लड़कियां आ सकती हैं तो वो ट्रैक से हट जाती हैं, तो आप इस थॉट को, इस एक्ट को जो है ख़त्म कर दें और जो है एक नई सोच जो है लोगों में बिठाएं कि औरतें जो है बिल्कुल इस फील्ड में जो है काम कर सकती हैं और मनवा सकती हैं। साईं सां अचूं पिया कचहरी। साईं आर्ट जेको आहे सो जेकर असां कचहरी कयूं, डांस जी ॻाल्हि कयूं, डांस बि आर्ट आहे। डांस असांखे इन शयुनि मां निकिरी चुका आहियूं, काफ़ी निकिरी चुका आहियूं, पर अञा केतिरो जेको आहे सो असांखे ज़रूरत आहे जो माण्हुनि जे ज़हन खे में जेको आहे सो विझिजे त हिकिड़ी आर्ट हिकिड़ी वॾी जेको आहे सो मां सम्झां थो फील्ड आहे जंहिंमें ॿारनि खे पंहिंजनि खे इनकरेज करणु खपे, उन्हनि खे उहे अचनि, छो जो इहा बि एजुकेशन आहे। बिल्कुलु ईअं ई आहे कि लाज़मी न आहे कि तव्हांजे अगरि हिकिड़ी फैमिली आहे उन में 4 ॿार 5 ॿार आहिनि, त अगरि सभिनि खे ई अगरि उन स्किल में अगरि ॾिसणो आहे त लाज़मी न आहे कि हिकिड़े बंदे में अगरि आर्ट जी स्किल अल्लाह ताला उन में सलाहियत ॾिनी आहे त उन पेरेंट्स खे उहो एक्सेप्ट करे उन्हनि खे जेको आहे सो उनखे एप्रिशिएट कनि उन आर्ट खे। सॉरी,
त उन्हनि खे उनखे सपोर्ट कनि कि अगरि तव्हां वटि छो त स्किल्स ऐं इहे सभु चीज़ूं हिमत मथां ईंदी आहे, तव्हां जस्ट उन सपोर्टिव पार्ट बनंदा आहियो कि तव्हां उन्हनि खे हिकिड़ो रस्तो ॾींदा आहियो कि बेटा हे रस्तो आहे, लेकिन तव्हांखे अगरि इहो आर्ट आहे त बिल्कुलु तव्हां इनहेंस कयो। असां वटि ईअं आहे कि असांजी पहिरियों फैमिलीज़ इहे सोचींदियूं आहिनि कि मोहल्ले वारा छा चवंदा, उन खां बाद में वरी पोइ असां रिलेटिव्स जे रिश्तेदार छा चवंदा कि फलाणे जो पुटु हाणे इहे कमु शुरू करे छॾिया आहिनि, लेकिन इहो आर्ट आहे। अगरि तव्हां इनखे ॾिसो कि ॿियनि मुल्कनि में इन्हनि जी वॾी क़दुरु आहे। सही। असां इहो अक्सर ॾिठो आहे, असां वटि काफ़ी सक्सेस स्टोरीज़ मौजूदु आहिनि जिन्हनि खे रेज़िस्टेंस जेका आहे फैमिली जी ऐं जीअं कबीलाई जी सिस्टम हूंदो आहे, उतां जी कम्यूनिटी जो जेको आहे सो प्रेशर जेको हूंदो आहे, जॾहिं उहा छोकिरी ख़ासि करे उहा कोई आर्ट खे में इन थींदी आहे निकिरंदी आहे, उनखे एतिरो त माना चैलेंज ॾिसणो पवंदो आहे। उहा कम्यूनिटी उनजे मुखालफ़त में बीह रहंदी आहे, उनजे ॿाहिरि जेकॾहिं हूंदा आहिनि उन्हनि खे वर्गलाईंदी आहे त गैरत काॾे वई अथई, ऐं जेको आहे सो तूं पंहिंजी भेण खे जेको एक्टिंग में जेको आहे सो हेॾे होॾे मोकिले थो, त पोइ उते जेको आहे सो असां इहो बि ॾिठोसीं जॾहिं उहे कामयाबी माणनि थियूं त उहा ई कम्यूनिटी उहा फ़ख़ुरु महसूसु कंदी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे कि अगरि चवंदा आहिनि न कि नाकामीअ जा पंहिंजा बि न हूंदा आहिनि ऐं कामयाबी जा 100 रिश्ता निकिरी ईंदा आहिनि। सो ईअं ई आहे कि अगरि जेसीं ताईं तव्हां पाण खे नथा मञरायो तेसीं ताईं तव्हांजा पंहिंजा बि तव्हां सां मुंहुं मोड़े छॾंदा आहिनि। अगरि तव्हां कामयाबु थी वेंदा आहियो त तव्हांजा परियां वारा जेके तव्हांखे सुञाणंदा न आहिनि, जेके तव्हां सां उन रस्ते सफ़र में गॾु न हुया, उहे बि अची करे चवंदा आहिनि फ़ख़्र सां कि मुंहिंजो दोस्त आहे या हे मुंहिंजो कज़न आहे, हे मुंहिंजो फलाणो हिन सां लॻंदो आहे, हिन सां लॻंदो आहे। सो इहो आहे कि असांजो स्टिल असांजी फैमिलीज़ जेके आहिनि उहे प्रेशराइज़ हूंदियूं आहिनि सोसाइटी खां, उन मेंटेलिटी खां प्रेशराइज़ हूंदियूं आहिनि। ऐं हिकु त असां वटि हिकिड़ो अहिड़ो बि तबिको आहे जेको प्रेशराइज़ कंदो आहे कि इहो टोटल तव्हां मुस्लमान थी करे अहिड़ा कमु था कयो, या तव्हां हे थी करे इहो कमु था कयो, इहो गुनाह आहे, इहो फलां जेके सभु चीज़ूं आहिनि। बट इहो आहे कि अगरि उन वटि हिकिड़ो आर्ट आहे ऐं उन ॿियनि माण्हुनि खे इहो पसंदि अचे थो, ॾिसण वारा बि त उन्हनि खे बि मेंटेलिटी सेम आहे न कि अगरि मूंखे पसंदि आहे आर्ट त मां तव्हांखे ॾिसंदमि, अगरि मूंखे ॻाल्हाइणु पसंदि आहे त मां उन माण्हू खे ॾिसंदमि। हिकिड़ो उन्हनि जो हिकिड़ो डार्क पहलू बि आहे, ठीकु आहे, छो मना कंदा आहिनि, ठीकु आहे, मना करण जो हिकिड़ो ॿियो रीज़न हिकिड़ो उहा बि हिकिड़े आहे जंहिंखे रोकणु खपे। उहो इहो आहे कि जॾहिं ख़ासि करे काई छोकिरी अचे थी त उते वरी उन छोकिरी जे लाइ जेको चैलेंज हूंदो आहे, ख़ासि करे माना उन मीडिया जा जेको रवैया, उतां जे माण्हुनि जो जेको आहे सो हिकिड़ो सर्किल आहे, उनखे जेको आहे सो हिरासां करणु इहो बि आहे, जंहिंजे करे जेको आहे सो पेरेंट्स जेके हूंदा आहिनि चाहींदे बि जेको उनखे रोकींदा आहिनि। तव्हां हिकिड़ा लॉ जा स्टूडेंट बि आहियो न, इन शइ खे माना जेको आहे सो और छोकिरी खे सिक्योर करण जे लाइ कहिड़ा इक़दाम माना कानूनी वठणु खपनि जीअं उन्हनि खे जेको प्रोटेक्ट थी सघे उहा? अच्छा, बेसिकली असां वटि वर्क प्लेस एट हरासमेंट 2010 जो एक्ट बि पास थी चुको आहे फीमेल्स जे लाइ कि जेके बि कंहिं बि वर्क प्लेस ते कोई कमु करे थो त उन जे लाइ एक्ट ऑलरेडी असां वटि हरासमेंट जो मौजूदु आहे कि तव्हां अगरि कि तव्हां सां कोई बि कहिड़े बि लहजे सां अगरि तव्हां सां अल्फाज़नि जे लहजे में अगरि तव्हांखे अहिड़ो कोई फील थो कराए जेको तव्हांखे नेगेटिव फील थो थिए, या टच या विजुअल या एक्सप्रेशन जहिड़े बि वे सां अगरि तव्हांखे हरास करण जी कोशिशि करे थो, तव्हां उन जे बेसिस ते तव्हां उन जे मथां FIR बि कराए सघो था ऐं तव्हां कंप्लेंट बि दर्ज करे सघो था। कहिड़ो बि हुजे, चाहे उहो तव्हांजो सीनियर हुजे, जूनियर हुजे, तव्हां पाण खे कमज़ोर न सम्झो। तव्हांखे प्रेशराइज़ कयो वेंदो कि तव्हांखे कढंदासीं हे हो, लेकिन रिस्पेक्ट खां मथे, सेल्फ रिस्पेक्ट खां मथे कुझु बि कोन्हे। तव्हां वटि लॉज़ मौजूदु आहिनि, जस्ट यू हैव टू गो थ्रू विद दीज़ लॉज़ कि अगरि तव्हां इन सां थ्रू वेंदो डेफिनेटली तव्हांखे उन चीज़ जो फ़ाइदो मिलंदो। लेकिन असां इन सोच में कि भई कोर्ट कचहरियुनि खे केरु वेंदो या फलाणे माण्हू जे अॻियां पेश थियणो पवंदो, असां वटि सभ खां वधीक इशू इहो आहे। अगरि कंहिंसां कुझु थी बि वञे त असां कानून जो दाइरो इख़्तियार न कंदा आहियूं ऐं वठूं त वाक़ई पोइ इहे मसला ई न थियनि। बिल्कुलु ईअं ई आहे न, तव्हांखे थोरो मुश्किल पेश थियूं छो त स्लोली एंड ग्रेजुअली कमु थींदो आहे उन ते सभिनी एक्सपेक्ट से। हाणे मूंखे ख़बर आहे मां ग़लति आहियां या मां सही आहियां, तव्हां बिल्कुलु सही आहियो ऐं मां ग़लति आहियां, त इन बेसिस ते बि त कोई चीज़ पास न थींदी न। अगरि मां तव्हां कंप्लेन कयो था मुंहिंजे ख़िलाफ़ त ॿियो मूंखे बि त ॿुधण लाइ कोई बंदो हूंदो न कि भई हिन खे बि त ॿुधो, हुनजा आर्ग्यूमेंट सही आहिनि त हिन सां छा थियो। जेकॾहिं उहा ई ॻाल्हि आहे कि असां इहा निचोड़ हिन ॻाल्हि जो इहो आहे कि इहो न सिर्फ़ु मीडिया जे लाइ आहे, पर इहो त हर यूनिवर्सिटीज़ में जेको तालीमी इदारा आहिनि उन्हनि में बि मसला आहिनि, त पोइ छा पढ़ाई माण्हू छॾे ॾे छा? पोइ इहो आहे कि कानून खे फॉलो करे ऐं माण्हू जेको आहे सो प्रोटेक्ट थी सघे थो ऐं जेको आहे सो इहा चेंज अची सगे थी जेकॾहिं पाण जेको आहे सो इन शइ में मज़बूती सां बीह रहे। सो
आदिल राई साहब उस्ताद असांजा जेके आहिनि उहे कलाम असांखे ॿुधाईंदा। उस्ताद अॼु छा पिया ॿुधायो हाणे? साईं कैमरामैन बख्शराज पर उन जो कलाम आहे जेको तव्हांजे नज़र कया। जे वञण काण विया जे वञण काण वियासीं त ईंदा कोन वरी ॿुधाए दिलि चरी कंहिंखे थी सॻड़ा करी। पाण वियो आ जुदायूं करे, पाण वियो आ जुदायूं करे, हाणे छा लाॻियो पुछाऊं करे, हाणे छा लाॻियो पुछाऊं करे। पाण वियो आ जुदायूं करे, पाण वियो आ जुदायूं करे, हाणे छा लाॻियो पुछाऊं करे, हाणे छा लाॻियो पुछाऊं करे। करे याद ॻाल्हियूं पिरीअ जूं पुराणियूं, करे याद ॻाल्हियूं पिरीअ जूं पुराणियूं। करे याद ॻाल्हियूं पिरीअ जूं पुराणियूं, करे याद ॻाल्हियूं पिरीअ जूं पुराणियूं। हाणे जीउ मुंहिंजो पियो थो झुरे, हाणे जीउ मुंहिंजो पियो थो झुरे, हाणे छा लाॻियो पुछाऊं करे, हाणे छा लाॻियो पुछाऊं करे। पाण वियो आ जुदायूं करे, हाणे छा लाॻियो पुछाऊं करे। सूर सजण जा कहिड़ा था पुछो, सूर सजण जा कहिड़ा था पुछो, सूर सजण जा कहिड़ा था पुछो। ज़हर ज़िंदगीअ में वियो आ भरे, ज़हर ज़िंदगीअ में वियो आ भरे, हाणे छा लाॻियो पुछाऊं करे, हाणे छा लाॻियो पुछाऊं करे। पाण वियो आ जुदायूं करे, हाणे छा लाॻियो पुछाऊं करे। बख्श खे मौत कंधीअ ते रसाए, बख्श खे मौत कंधीअ ते रसाए, बख्श खे मौत कंधीअ ते रसाए। वरी राज परला दुआ पियो घुरे, वरी राज परला दुआ
पियो घुरे हाण छाला पियो पुछाऊं करे हाण छाला पियो पुछाऊं करे पाण वयो आ जुदायूं करे पाण वयो आ जुदायूं करे हाण छाला पियो पुछाऊं करे हाण छाला पियो पुछाऊं करे वाह 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 इहो असांजो जेको आहे नए टैलेंट जी ॻाल्हि पिया कयूं ऐं आर्ट जेको आहे न इहो शाइरी बि हिकिड़ो आर्ट आहे ऐं जेको ख़ुदा जी दात आहे सो असांजो कैमरामैन बख़्श जेको आहे सो इहो कमाल कयो आहे 2 शादियूं थियल अथसि पोइ बि एॾो दर्द अथसि दर्द हिन खे घणो हूंदो आहे उहो जॾहिं चए पियो बख़्श लच्छा जो मौत कंदी आहे पोइ मज़र वरी खिले पियो ॾिसां पियो सो वाकई सो व्यूअर्स टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो मिलूं था हिन ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स वरी भली कार पर असांजे प्रोग्राम जो टाइम जेको आहे सो तमामु जेको आहे सो एंड जी तरफ़ भुॻो आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं असांजे प्रोग्राम में हर रोज़ जीअं ताउन हूंदो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जीअं त हर कोई पंहिंजो ख्वाबु ॾिसंदो रहंदो आहे पर हिकिड़ो घर जो जेको ख्वाबु आहे न हर फ़र्द जो हिकिड़ो जेको आहे सो ॾिसंदो आहे उहो चाहींदो आहे की मुंहिंजो घर अहिड़ी जॻह ते हुजे जिथे सुकून हुजे जिथे मां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सो स्कूल जी जेको आहे सो सहूलियत हुजे हॉस्पिटल जी सहूलियत हुजे कम्यूनिटी हॉल हुजे पाणी गैस जी सहूलियत हुजे उनखां पोइ मस्जिद हुजे जिथे माण्हू प्रे करे त पोइ GFS बिल्डर्स जो जेको आहे सो नॉर्थ टाउन रेजिडेंसी आहे जेको 35 लखनि जो प्लॉट तव्हांखे 26 लखनि में ॾिए पियो त मां तव्हांखे इहो ई चवंदुमि की बिल्डर्स त काफ़ी आहिनि पर जेको आहे सो एतमाद वारो बिल्डर्स हिकिड़ो ई आहे जंहिंजो नालो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स सो इन जेको आहे सो ऑफर मां ज़रूरु फ़ाइदो वठो छो जो अॼु जेको आहे सो जेकॾहिं तव्हांजो घर हूंदो त तव्हांखे सुभाणे तव्हांजे जेको आहे सो ॿार तव्हांखे दुआऊं ॾींदा सो इहो ॿारनि जे लाइ सुख ज़रूरु कयो उनखां पोइ सर्दी जो मौसम जेको आहे असां सर्दी जी ॻाल्हि था कयूं त पोइ असांखे सर्दी में जॾहिं खंघि ज़ुकाम ऐं बुख़ार जेको आहे सो अटैक कंदो आहे असां उन सफ़रिंग खां उन जेको आहे सो मुतासिर जॾहिं थींदा उन खां बचणु चाहियूं था त पोइ जो करशी जो जोहर जो शानदार जंहिंमें एक्स्ट्रा स्ट्रेंथ आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे की उहो जड़ी ॿूटियुनि सां जेको आहे सो तयारु शुदा जेको आहे सो हिकिड़ो फॉर्मूला आहे जेको तव्हांजे न सिर्फ़ु गले खे हील थो करे उनजो फ्लेवर बि ॾाढो सुठो आहे ईअं न आहे की उनजो फ्लेवर मतिलबु अणवणंदड़ हुजे जेका दवा आहे ईअं न पर तव्हां जॾहिं उनखे चांहि में विझी करे या सलेमानी चांहि में विझी करे जॾहिं पीअंदा तव्हांखे उनजो फ्लेवर जेको आहे तव्हांखे इलाही मज़ो ॾींदो टेस्ट जेको ॾाढो ज़बरदस्तु आहे उनजो तव्हांखे आसानी सां उनखे कंदो आहे असां नंढपिण खां ॾिसंदा था अचूं असांजे घर में जोहर जो शानदार सम्झो करशी जो जोहर जो शानदार अवेलेबल हूंदो आहे ईअं लॻंदो आहे की असां सां गॾु जेको आहे सो हिकु डॉक्टर जेको आहे सो हिकिड़े नंढे पैकेट में मौजूदु आहे सो हे नंढिड़ो पैकेट आहे पर हिन में जेको आहे सो तव्हांजी काफ़ी जेको आहे सो थधि जे जेको आहे सो असरातनि जा हल आहिनि छो जो असां सर्दी खां त बची नथा सघूं पर सर्दी जे असरातनि खां बचण जे लाइ असांखे जेको सो करशी जो जोहर जो शानदार पंहिंजी डेली रूटीन में एड करणु खपे ऐं ॿी व्यूअर्स ॻाल्हि सिहत जी जॾहिं ॻाल्हि पिया कयूं त सिहत जा काफ़ी मसइला आहिनि काफ़ी बीमारियूं फैलिजी पियूं आहिनि पर असांजो पोलियो जेको आहे हिकिड़ो वॾो चैलेंज आहे पूरी जेको आहे सो दुनिया में ऐं असां ख़ुशनसीब आहियूं की पोलियो जो जेको आहे सो तक़रीबन जेको आहे सो कैंपेनिंग हलंदी रहे थी तक़रीबन 4 करोड़ 40 लख मतिलबु 44 मिलियन जेको आहे सो ॿारनि खे जेको आहे सो टारगेट कयो वियो आहे की उन्हनि खे पोलियो जा क़तरा पीआरींदा मसइलो हिते अचे थो जेकॾहिं ॿार को रहिजी थो वञे जेके 2, 3, 4, 5 केसिस अचनि पिया जेके माहौलियात में मिलनि था सैंपल्स मिलनि था उनजी वजह इहा आहे की कुझु जेको सो माण्हू जेके आहिनि जेके मिसकंसेप्शन्स हूंदा आहिनि उहे पोलियो जा क़तरा ॿारनि खे न पीआरींदा आहिनि त उन्हनि उहो जेको एरिया मैपिंग जॾहिं उन्हनि कई त उहे जेको आहे सो माण्हू मिलिया जेके इन शइ खे न कंदा आहिनि उन्हनि जे ज़हननि में काफ़ी ख़्यालात ईंदा आहिनि त उन शयुनि खे ख़्यालातनि खे कढी छॾियो महिरबानी करे जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजो ॿारु हिन जेको माज़ूरी आहे इन खां बचे उन्हनि खे पोलियो जा क़तरा ज़रूरु पीआरियो छो जो जेकॾहिं हिकिड़ो माज़ूरी में जेको ॿारु हूंदो न त उनजे लाइ उनखे दुनिया असांजो समाज जेको आहे सो उन तरीक़े सां उनखे रिस्पेक्ट न ॾींदो आहे उन तरीक़े सां उन लाइ स्पेसिस न हूंदा आहिनि ऑलरेडी सो महिरबानी करे जेकॾहिं तव्हां चाहियो पिया तव्हांजो ॿारु दुनिया जी ॿारनि में जेका दौड़ थिए पई अॼु जेको सो मुक़ाबला हलनि पिया त उन में उन्हनि सां बराबरि डोड़े
त पोइ जेको आहे सो असांखे फ़ैसिलो अॼु करिणो आहे जेकॾहिं अव्हां जे ॿार खे न सिर्फ़ु हलणो आहे सुभाणे पर उनखे हिन दौड़ में जेको आहे सो बराबरि डोड़णो आहे। सो असांजो प्रोग्राम फाइनली पंहिंजो इख़्तिताम ते पुॻो आहे। तव्हां सभिनि जी महिरबानी, पप्पू भाई, हेरा ऐं अदा उस्मान, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया। असां जेको आहे सो हिन कलाम उस्ताद बादल जे कलाम सां जेको आहे सो पंहिंजे प्रोग्राम जो इख़्तिताम कंदासीं। तेसीं ताईं असांखे ॾींदासीं अॼोके प्रोग्राम मां ॾींदा इजाज़त। सिंध मौजूद, सदा मौजूद। दिल की चोटों ने कभी चैन से रहने न दिया, जब चली सर्द हवा तो मैंने तुझे याद किया। नई कंपोजिशन। मोहब्बत के सफर में तुम अकेला छोड़ मत देना, मोहब्बत के सफर में तुम अकेला छोड़ मत देना। ये दिल शीशे से नाजुक है, ये दिल शीशे से नाजुक है, खुदारा तोड़ मत देना। मोहब्बत के सफर में तुम अकेला छोड़ मत देना। कहीं ऐसा न हो मोहब्बत तमाशा बन के रह जाए, कहीं ऐसा न हो मोहब्बत तमाशा बन के रह जाए। मोहब्बत की कहानी को अनोखा मोड़ मत देना, मोहब्बत की कहानी को अनोखा मोड़ मत देना। ये दिल शीशे से नाजुक है, ये दिल शीशे से नाजुक है, खुदारा तोड़ मत देना। मोहब्बत के सफर में तुम अकेला छोड़ मत देना। हमेशा साथ रहने की कसम खाई है गर तुमने, सदा गर साथ रहने की कसम खाई है गर तुमने। हमेशा साथ ही रहना, हमेशा साथ ही रहना, कसम ये तोड़ मत देना। हमेशा साथ ही रहना, कसम ये तोड़ मत देना। ये दिल शीशे से नाजुक है, ये दिल शीशे से नाजुक है, खुदारा तोड़ मत देना। मोहब्बत के सफर में तुम अकेला छोड़ मत देना। कहो तो मैं तुम्हारे साथ
लिख दूं हर खुशी अपनी। कहो तो मैं तुम्हारे साथ लिख दूं हर खुशी अपनी। गुजारिश है मेरा गम से ये रिश्ता जोड़ मत देना। गुजारिश है मेरा गम से ये रिश्ता जोड़ मत देना। ये दिल शीशे से नाजुक है खुदारा तोड़ मत देना। मोहब्बत के सफर में तुम अकेला छोड़ मत देना। अकेला छोड़ मत देना। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।